अस्सलाम वालेकुम कीअं सब ठीक आहियो तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो अक्सर शो में सभिनीनि खे भलीकार चवंदासीं जी त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त असां हर हफ़्ते ईंदा आहियूं तव्हां लाइ नवां महिमान नवां गेस्ट वठी ईंदा आहियूं छो त टिकटॉक जो शो आहे ऐं टिकटॉक अहिड़ी एप्लीकेशन आहे जितां असांजे सिंध में रहण वारे जेतिरा बि टैलेंटेड माण्हू हुया उन्हनि खे हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म मिली वियो आहे पहिरियां सिंगर एक्टर थियण लाइ तव्हांखे इलाही महिनत करणी पवंदी मीडिया हाउसिस जा एॾा धका खाइणा पवंदा हुया तव्हांखे इलाही इंतज़ारु करिणो पवंदो हुयो त तव्हां प्रूफ थियो हाणे तव्हां रातो राति तव्हां माशाल्लाह ईअं ई तव्हांजी ज़िंदगी मतिलबु पलटजी थी वञे त ख़बर नथी पवे छो त हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म मिली वियो आहे सभिनी टैलेंटेड लाइ जेतिरा बि टैलेंटेड माण्हू आहिनि छो त टिकटॉक ते त सभु ईंदा आहिनि लेकिन फेमस उहे थींदा आहिनि जेके टैलेंटेड हूंदा आहिनि ऐं कुझु जेके आहिनि उहे रहिजी वेंदा आहिनि छो त उहे पंहिंजी महिनत मां हिमत हारिजी वेंदा आहिनि ॾिसो कॾहिं बि महिनत न हारियो अगरि तव्हां महिनत कंदा रहंदव त तव्हांखे का न का कामयाबी मिली वेंदी जेका अॼु असां सां महिमान मौजूदु आहिनि उहे बि माशाल्लाह इलाही टैलेंटेड आहिनि ॿिन्हिनि सां हिकिड़ो ट्रेजेडी बि थियल आहे ॿिन्हिनि जो अकाउंट जेको पहिरियां वारो उहो डिलीट थियो आहे उन खां पोइ हुननि ॿिन्हिनि हिकिड़ो अलॻि अलॻि नओं अकाउंट बि ठाहियो आहे इलाही परे खां आयल आहिनि हिकिड़ो असांजो गेस्ट घोटकी मां आयल आहे ॿियो असांजो ठठे जो आहे ॿिन्हिनि खे भलीकार चवंदासीं पहिरियां असां जेको घोटकी मां आयल असांजो अख़्तर भाई आहे हुनखे वेलकम कंदासीं त घोटकी मां आहिनि इलाही परे खां आहिनि जेका ॿी असांजी भेण आहे हुनखे बि कंदासीं भलीकार त अली अख़्तर वेलकम कीअं आहियो ठीकु आहियो ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह तव्हां पंहिंजो हाल ॿुधायो ख़ुशि आहियो हाँ मुंहिंजो हाल बि ठीकु आहे तबियत ठीकु आहे ठीक ठाक घोटकी मां आहियो थकियल त न आहियो न थकल न आहियूं बिल्कुलु ठीकु आहे ॿिए गेस्ट खे बि असां वेलकम कंदासीं हुन खां पोइ ॿिन्हिनि सां ॻाल्हियूं शुरू कंदासीं जेको अॼु असांजा ॿियो गेस्ट मौजूदु आहे रोज़ीना हिकु टिकटॉकर आहे जेका सिंधी टिकटॉक्स ठाहींदी आहे हाणे उन्हनि खे वेलकम कंदासीं ऐं उन्हनि सां कचेरी कंदासीं वेलकम रोज़ीना थैंक यू कीअं आहियो बिल्कुलु ठीकु अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो मां बि बिल्कुलु ठीकु कीअं पियो लॻे शो सुठो पियो लॻे बहितरीन पहिरियों शो आहे हाँ फर्स्ट तव्हांजो फर्स्ट आहे अच्छा असां वटि मेजॉरिटी में ई थींदो आहे जेके महिमान ईंदा आहिनि उन्हनि जो पहिरियों शो हूंदो आहे लेकिन सफ़ा ईज़ी थी ॻाल्हाईंदासीं पंहिंजो शो आहे टिकटॉक जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं छो त पाण टई टिकटॉकर आहियूं त असांखे ख़बर आहे त टिकटॉक जे बारे में ॻाल्हाइण में मज़ो ई ईंदो कंफ्यूजन का बि न थींदी बिल्कुलु तव्हां ॿिन्हिनि खां पहिरियों सवाल इहो कंदसि त टिकटॉक कॾहिं खां स्टार्ट कयो पहिरियों तव्हां ॿुधायो मूंखे तक़रीबन 1.5 साल थी वियो 1.5 साल थियो तव्हांखे मां 2019 खां शुरू कयो 2019 खां हे फुल चेन स्टाइल सल्लू वारी मतिलबु सल्लू जा फैन पिया लॻो जी जी मां मशहूरु हुन में टिकटॉक में अच्छा जी जी ओके मां बि सल्लू जी फैन आहियां ठीकु आहे न असां हर कंहिंजा को न को फैन हूंदो आहे बिल्कुलु टिकटॉक ते अचण लाइ कंहिं ॿुधायो या तव्हांजो शौक़ु हुयो टिकटॉक ते मुंहिंजो त को मतिलबु शौक़ु न हुयो मूंखे जस्ट टाइम पास करिणो हुयो टिकटॉक ते अच्छा सो उन खां पोइ जॾहिं फैन फॉलोइंग थींदी आहे न त पोइ पंहिंजो पाण खे हिकिड़ो जज़्बो जाॻंदो आहे त वीडियोस ठाहियूं ऐं मुंहिंजा कमेंट्स अहिड़ा हूंदा हुया जो माण्हू मूंखे इलाही एप्रिशिएट कंदा हुया न ऐं मुंहिंजे अक्सर करे मुंहिंजियूं वीडियोस जेके फनी हूंदियूं आहिनि सो माण्हू खिलंदा आहिनि ऐं मूंखे वधीक ख़ुशी थींदी आहे त मुंहिंजे करे केरु खिले थो बिल्कुलु त पोइ जेके फनी वीडियोस हूंदा आहिनि उहे तव्हां ॿियनि जे आवाज़ ते ठाहींदा आहियो या तव्हां पंहिंजे न मुंहिंजे पंहिंजे आवाज़ में न बल्कि ॿियनि जूं वीडियोस हूंदियूं आहिनि लिपसिंग कंदा आहियो लिपसिंग कंदी आहियां मां ठीकु आहे तव्हां मां बि ईअं ठाहींदो आहियां तव्हांजी वीडियोस कीअं हूंदियूं आहिनि तव्हां पाण पंहिंजे आवाज़ में ठाहींदा आहियो या लिपसिंग कंदा आहियो लिपसिंग कंदा आहियूं सलमान खान जी वजह सां हुनजे डायलॉग्स में ते तव्हां जी। वधीक फेमस थिया कहिड़ो डायलॉग आहे जंहिं ते वधीक फेमस थिया हुयो तेरे नाम जा जेके सोना नून ते राधे वारो स्टाइल अथसि फुल हा हा सलमान जा इलाही केतिरा स्टाइल चेंज थी विया तव्हां राधे ते वेठा आहियो बसि छा करे कीअं पियो लॻे शो मज़ो अचे थो हा बिल्कुलु हा ओके पहिरीं वीडियो कहिड़ी वायरल थी हुई तव्हांजी इहो यादि न आहे कहिड़ी वायरल थी त असां असल में मुंहिंजो एतिरो ध्यानु न हूंदो आहे वीडियोस मुंहिंजी कहिड़ी वायरल थी मुंहिंजो मेन मक़सदु इहो हूंदो आहे मुंहिंजी वीडियो माना फनी हूंदी आहे न मां ॾिसी 2-3 कमेंट ॾिसी मां बि ख़ुशि थी वेंदी आहियां ऐं मूंखे लॻंदो आहे त मुंहिंजे करे 2-3 माण्हू बि ख़ुशि थिया आहिनि सो वधीक ऐं एतिरो गौर न कंदी आहियां कहिड़ी वायरल मुंहिंजी वीडियो थी आहे पर हींअर जेकी मुंहिंजी हिकिड़ी वीडियो हले पई उहा ज़्यादातर जेकी आहे न मूंखे सिंधी अजरक ऐं पटको पातल आहे उन अहमद मुगल जे गाने ते उहो हले थो पियो ॾाढो गानो मुंहिंजो कहिड़ो गानो ऐं चाहे गोलियूं हणो या ॾियो फांसी अॻिते खणी वधाए बि ओके तव्हांजी पहिरीं वीडियो कहिड़े वायरल थी मुंहिंजी तेरे नाम सां थी मशहूरु उनमें छा पिया कयो वीडियो में इहा एक्टिंग कयूं पिया लिपसिंग ठीकु आहे असां हाणे ॿिन्हिनि जो पैकेज ॾींदासीं पहिरियों अख़्तर जो पैकेज हलायो
तेरी जबान बहुत चलती है सूर्या, हाथ ज्यादा चलता है। मेरी पावर को मत भूल तू, मुझे याद रखने की जरूरत नहीं। मुझसे हाथ मिला ले, गद्दार से दोस्ती नहीं करता, मारा जाएगा। अपनी सोच, इतना गुरूर ठीक नहीं। सर पर कफन बांधने वाले मौत से नहीं। मैं तो तेरे नाम लिखूंगा, प्यासी ये कहानी एहसास की। मिलना हो तो ऐसा हो सदियों तक। वेलकम बैक जी। तो तव्हां सभिनी ॾिठो अख्तर जो पैकेज। हाणे अख्तर खां पुछंदासीं त हिकिड़ी वीडियो जेका ठहंदी आहे हुन में केतिरो टाइम लॻंदो आहे? केतिरे टाइम में हिकिड़ी वीडियो ठहंदी आहे तव्हांजी? 10-15 मिनट लॻी वेंदा आहिनि। रीटेक वठंदा आहियो न यार, या सही ना वरी ॿीहर था ठाहियूं? न बसि ईअं न कंदा आहियूं, जेका ठही हूंदा मोकिले इहे बस जेको आयो आहे हा ईअं? जी जी। अच्छा, मां त इलाही रीटेक्स वठंदी आहियां, जल्दी सेटिस्फाई कोन थींदी आहियां। हाणे अदी जो पैकेज हलाईंदासीं, रोज़ीना जो पैकेज हलायो। भला इमरान खान 12,000 इनाम तव्हां आया न, भला सोलर बॉलर वठो आहिनि मूं कदम आया था बाक़ी तव्हां मैसेज कयो क्या थी कदर ते कयो था पोइ छा थियो? इंतजार कयो जणो पोइ कच्चे दाड़े लो चला दिन जाते पड़ता गाली भाई जाते पड़ताल जले पई जणो पोइ कच्चे दाड़े लो मेरे करे करे ट्रेन ने बोरी कपाए चुका हूं यही है ने बोरी मोटा है न बराबर अचल चाहे बोलियूं हणो या ॾियो फांसी, विख अॻिते खणी सूली सिंगार बि भले मारे छॾियो लाखे मंज़ूर। मौलवी साहब, पराई छोकिरी खे हथ लाइण सां वज़ू टुटी थो सघे? पुट वज़ू छा, हथ पेर बि टुटी था सघनि। वेलकम बैक जी। त तव्हां सभिनी ॾिठो रोज़ीना जो पैकेज। हाणे रोज़ीना खां पुछंदासीं त इन्हनि खे टिकटॉक ठाहिण में केतिरी देरि लॻंदी आहे? जी रोज़ीना। मूंखे तक़रीबन अधु कलाकु लॻी वेंदो आहे। अच्छा छो? मां बि रीटेक कंदी आहियां त लिपसिंग मुंहिंजी सही थिए, परफेक्ट हुजे न? हा, लिपसिंग हूंदो आहे। ॿियो मुंहिंजी जेको ड्रेसिंग हूंदी आहे न उन ते मुंहिंजो गौर न हूंदो आहे, मुंहिंजो जस्ट लिपसिंग ते गौर हूंदो आहे। त मुंहिंजो जेकी लिपसिंग सुठी हुजे, मुंहिंजा फेस एक्सप्रेशन जेके हुजनि उहे सही हुजनि, माण्हू ॾिसी खिलनि। एक्टिंग जो शौक़ु आहे? न, बिल्कुलु बि शौक़ु न आहे। लिपसिंग जो शौक़ु न आहे, जस्ट मुंहिंजी हिकिड़ी ख़ुशी आहे, मूंखे ख़ुशी थींदी आहे माण्हू खिलंदा आहिनि त। न तव्हांखे उहे घर मां कोई मना न कंदो आहे त तव्हां टिकटॉक छो था ठाहियो? न कंदो आहे? तव्हांखे? मूंखे त सभु ॻोठ वारा चवंदा आहिनि, घर वारा चवंदा आहिनि त टिकटॉक न ठाहियो आहे। सभु मना कंदा आहिनि? जी जी। छा चवंदा आहिनि? टिकटॉक न ठाहियो करो, हेॾा सही ॻाल्हि न आहे पुराणे माहौल जा माण्हुनि। अच्छा क्यूट। न पोइ तव्हांखे जॾहिं महिल टीवी ते ॾिसंदा हाणे सभु ख़ुशि थींदा न? ख़ुशि त थींदा, ज़ाहिर आहे घर जो माण्हू ॿाहिरि वञे निकिरे थो त। हा। पोयां तव्हां काथां जा आहियो? मां घोटकी शहर खां। घोटकी शहर जो मतिलबु काथां? कादरपुर शहर, ॻोठलावरा संगल। अच्छा सही सही। तव्हां अदी? असल में त आउं ठठे जी आहियां, लेकिन मुंहिंजी रिहाइश हाणे कराची में, तक़रीबन 20-25 साल थी विया आहिनि कराची में रिहाइश आहे। शुरू खां कराची में था रहो? शुरू खां त न, तक़रीबन 20 साल थी विया आहिनि न। पहिरियां असीं ठठे में रहंदा हुआसीं। ठठे सां डिस्ट्रिक्ट ठठो हुयो, मीरपुर बठोर मुंहिंजो शहर आहे। अच्छा अच्छा। न जेको तव्हां ॻाल्हि कई पुराणी सोच जा माण्हू आहे, ॾिसो हाणे उन्हनि खे ख़बर न हुई, उन्हनि खे लॻंदो हूंदो त तव्हां जेको कयो था ग़लति कयो था, छो त घर वारा जेको हूंदा आहिनि चवंदा आहिनि त असांजे ॿार कोई ग़लति कम में न अची वञे। त हाणे उहे तव्हांखे टीवी में ॾिसंदा न, मां चवां थी सभु ख़ुशि थींदा इंशाल्लाह। बिल्कुलु। ठीकु आहे। हाणे असां जीअं त असांजे शो में सेगमेंट्स हूंदा आहिनि, मतिलबु सेगमेंट्स मां तव्हांखे सम्झायां, असां गेम्स खेॾंदा आहियूं। त असां गेम खेॾंदासीं, ठीकु आहे? पहिरियों गेम ईअं आहे त हे ॿई बॉक्सिस आहिनि, हिन में पर्चियूं आहिनि। हाणे पर्चियुनि में सवाल टिकटॉकर जो नालो ईंदो, उन टिकटॉकर जे बारे में मां तव्हांखां को सवाल कंदमि, तव्हां ॿियनि खे सची सची जवाबु ॾियणो, ठीकु आहे? अख्तर तव्हां पंहिंजी पर्ची खणो। हा ॾिसूं भली। हाँ हाँ ॾिसो न, नालो की ख़बर पवंदो? ख़बर न आहे कहिड़ा? लेडी बर्ड कंहिं सुञाणींदा टिकटॉक ते? ओके, मीर जांगी खे ख़बर, वीडियो ॾिठी अथव मीर जांगी ख़ान? तव्हां त एक्टिव ई न आहियो पोइ टिकटॉक ते सफ़ा बि। हिकु सेकेंड, तव्हांजो छा आहे? रोज़ीना सूरो। ॻोल्हे ॻोल्हे पर्ची कयांव छा? बस जेका आई हथ में उहा। रोज़ीना लाइ कोई गानो ॻायो? गानो ॻायो। गुल खपाए न वाली मूंखे हार गुल जन, ओ गुल खपाए न वाली। ॻायो न, इहो छा आहे? थोरो ईंदो आहे, एतिरो न। त जेको पूरो ईंदो उहो ॻायो।
ओ गुल खपाए ना माली मूंखे हार घुरिजनि ओ गुल खपाए ना माली मूंखे हार घुरिजनि ओ मूंखे हार घुरिजनि ओ मिठा माण्हू था अचनि। वाह वाह वाह। नालो कहिड़ो आहे? अली खान कराची। अली खान कराची कहिड़ो आहे? मां हैदराबाद जी ॿुधी ॿुधी वॾी थी आहियां। आहे हिकिड़ो। हिन में न वरी हा ॾिठो आहे तव्हां? हा ॾिठो आहे। ओके उनखे का नसीहत कयोसि। नसीहत इहा कंदीमांसि त कंहिंजे माना पुठियां हली कंहिंजो माना कंटेंट खणी करे न हले, पंहिंजो को टैलेंट ॾेखारे न। हाणे अली हैदराबादी हुयो त वरी उनखे ॾिसी वरी पाण बि माना उहो साॻियो गेटअप कई आहे न, गेटअप थोरो चेंज करे उहो माना करे पंहिंजे पाण खे शो करे त मूं में इहो टैलेंट आहे। ठीक है सही सही। घणा चकर थींदो हुयो? 5 चकर। जिक्रो सदब खान सुनाई था? जी जी घोटकी दिया घटकी आ रही। सदब खान जी का बुराई ऐं का बुराई ॿुधायो। बुराई या त एटीट्यूड घणी कंदी आहे। मतां एटीट्यूड न कंदी हुजे तव्हांखे लॻंदो हुजे। एटीट्यूड अच्छा चङा ई ॿुधायो हाणे। चङाई त इहा घोटकी जो नालो रोशन करे थी, भली ॻाल्हि आहे पंहिंजे घोटकी शहर जी। सही सही। मुलाई हबीब सुमरो ॾिठो अथव? हिनजो छा ॿुधायां। मोलाई हबीब सुमरो अगरि टिकटॉकर न हुजे हा त तव्हांजी नज़र में छा हुजे? बसर खपाए हा। छो? हुनजूं कुझु वीडियोस अहिड़ियूं आहिनि न, रेडी खणी हले थो ऐं बसर सिर्फ़ु बसर खपाया, ॿी सब्जी न? सब्जी सॼी। ओके अगरि तव्हां खणो वकार संगड़ सुञाणी था? हा कज़न आहे मुंहिंजो। अच्छा जी अच्छा जेको मुंहिंजी वीडियोस ठाहींदो आहे मैं अक्सा की बहन नुक्सा। हा ओके ओके ओके। वकार अगरि मतलब टिकटॉकर न हुजे हा, टिकटॉकर आहे न हाणे त वीडियोस ठाहे थो त छा हुजे हा? मुंहिंजो कज़न आहे। हा त छा हुजे हा? तव्हांजो कज़न थियण तकाश हुनजी उहो न आहे न, प्रोफेशनली छा हुजे हा? इहो शागिर्द हुजे हूंदा, स्कूल पढ़े हूंदा, हाणे मोबाइल हथ में आहे चंडरो थी वियो। न इन खां अलावा छा हुजे हा? मास्टर हुजे हा, पुलिस वारो हुजे हा, चोर पटे वारो हुजे हा, स्कूल आयो। अली अख्तर हिनजो भाउ आहे शायदि। ऐं हिनजो भाउ न आहे, हे पाण आहे। जी जी। अच्छा अली अख्तर लाइ के गानो? गानो त मूंखे ईंदा ई न आहिनि। कोई तो गानो, कोई शेर। गानो गया थी तेरे नाम बड़ी हमने मेहरबानी। की है जीवन अपना सारा सनम तेरे नाम। वाह वाह लेती वई, वाह वाह जबरदस्त। वॾी ठीकु महिरबानी। आहे गेम कंटिन्यू कंदासीं नंढे ब्रेक खां पोइ। काॾे न वञो, मिलूं था नंढे ब्रेक खां पोइ। वेलकम बैक जी। त तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सा शो में सभिनीनि खे वेलकम कंदासीं ऐं जिन्हनि असांखे हाणे जॉइन कयो आहे उन्हनि खे मां ॿुधाईंदसि त अॼु असां सां गॾु रोज़ीना सुमरो ऐं अली अख्तर मौजूदु आहे, जिन्हनि सां असां सेगमेंट खेॾूं पिया ऐं विच में ब्रेक अची वियो। हाणे असां पंहिंजे सेगमेंट खे कंटिन्यू कंदासीं। जी तव्हां पर्ची खणो। सोनू अली। सोनू अली जी बुराई करणी आहे, कैमरा में ॾिसी करे साम्हूं इलाही बुराई कयोसि। सोनू अली खे मां उर्दू में अल्फाज़ चवंदुमि, छो करे हुन मुंहिंजे लाइ उर्दू में चयो त ग़लति ॻाल्हाए थो, त उर्दू में चवांसि थो त ये जो छालियाँ खाता है ना बहुत बदबू आती है, इसके मुंह से ये मुंह से दूर रहे तो अच्छा है। अना भी बुराई कयोसि। और ये जो पैंट पहनता है ना, ये इसकी फटी हुई होती है, ये स्टाइल है उसका। मैंने एक बार उससे पूछा कि ये क्या हुआ है,
उसने कहा ये स्टाइल है। मैंने कहा कोई सड़क पे गिर गया होगा इस वजह से फट गई है। हाँ। उसने कहा ये कराची में यही स्टाइल चलता है। ॻोठ में कहीं शलवार जी ईअं फाटल पाए करे घुमे त माण्हू छा चवंदा चरियो आहे। चरियो आहे, हिते कुता पाए कढ त- पवंदसि। हिते पाए घुमे त फैशन आहे। हाँ। ठीकु आहे, तव्हांजी पर्ची। बरी अली खान कराची। हसीना शेख। ओके, तव्हांखे हसीना शेख आर्टिस्ट जी नकल करणी आहे। स्टार्ट किया वाली। हाँ हाँ, स्टार्ट कयो। कैमरा में ॾिसी साम्हूं तव्हां कैमरा। ये अख्तर अली है, ये घुटकी से आया है, इसको फॉलो करो, लाइक करो, कमेंट करो। बड़ी मेहरबानी। तव्हां पंहिंजी तारीफ़ त करायो न, जीअं हसीना शेख कराईंदी आहे। मैं हूँ हसीना शेख। हाँ। ये भाई घोटकी से आया है, अली अख्तर, इसको फॉलो करें, लाइक करें, कमेंट करें। रिपोर्ट भी करे। खैर ॿी आईडी ठाहींदो वरी। अक्सा किंजर। सेरो मुंहिंजे लाइ। सेरो सेरो मूंखे न ईंदो आहे। ठीकु आहे, सही आहे। ॿियो कुझु गानो कुझु बि चवणु चाहियां मुंहिंजे बारे में? गानो चऊं? सड़ सड़िया माण्हू ओ माण्हू सदा सड़ंदा ई रहंदा। ओ सड़ सड़िया माण्हू ओ माण्हू सदा सड़ंदा ई रहंदा। ओ फिक्र न कर तू कोई मिठा, छो तो ॾे तू रोई मिठा। इहे ॿुधी गजगोड़ फिरी, हाँ हुन पंहिंजो लोड़ फिरी। वाह वाह, थैंक यू, वॾी महिरबानी, थैंक यू जी। सेगमेंट थी वियो कंप्लीट। हाणे पर्चियूं अंदरि था रखूं। हाणे तव्हां ॿई ॿुधायो, तव्हां ॿिन्हिनि जो फेवरेट टिकटॉकर कहिड़ो आहे? मुझे फेवरेट टिकटॉकर मंजूर पल। तव्हांजो? एमन मुश्तबा। उनजी वीडियोस वणंदियूं आहिनि? जी जी, उनजी वीडियोस वणंदियूं। उहो त कपल वीडियोस ठाहींदो आहे। तव्हां कपल वीडियोस ठाहींदा आहियो? न बसि उनजी एक्टिंग अहिड़ी का हूंदी आहे। माशाल्लाह जोड़ी बि उनजी फेमस आहे टिकटॉक ते। जोड़ी सां यादि आहे, तव्हांजी शादी थियल आहे? जी शादी थियल आहे। थियल आहे? जी जी। पर जेके तव्हांजी फैंस छोकिरियूं आहिनि उन्हनि खे कैमरा में ॾिसी करे ॿुधायो त मुंहिंजी शादी थियल आहे। मुंहिंजी शादी थियल आहे, बिल्कुलु। मूंखां आसरो पले छॾियो। आसरो बिल्कुलु फलियल आहे। उन्हनि खे त ख़बर न न तव्हांजी शादी थियल आहे, हाणे ख़बर पवनि न। जी जी। पोइ शर्मायो छो था? ओके, असां सेगमेंट खेॾंदासीं। सेगमेंट ईअं आहे, हे तव्हां पाईंदो ईअं, सही आहे? उन खां अलावा मां तव्हांखां पुछंदमि सवाल या कोई बि वर्ड चवंदमि, कोई बि लफ़्ज़, तव्हांखे उहो ॿुधाइणो आहे त मां छा थी चवां। सही आहे? सही। अचो तव्हां खां स्टार्ट कंदा पायो। ओके जी जी। घोटकी जा पेड़ा ना, घोटकी जा पेड़ा न, इनखे आवाज़ थी वञे। घोटकी जा पेड़ा। घोटकी जा पेड़ा कीअं हीअं सम्झी वियो? घोटकी चयो न, लिपसिंग त थोड़ी सम्झ में अचे थी। लिपसिंग कंदा आहियूं ज़ाहिर आहे। हा, सही आहे, पायो हाणे। वाह, हेयर स्टाइल ख़राब थिएसि थो यार। बिल्कुलु वॾो आहे। हिकिड़ो कमु कयो, हेठां खां पाए करे हीअं हथ चली पियो और ईअं पकड़े बीहो, पकड़े बीहो। जलेबी जलेबी। दबंग स्टाइल। जी। दबंग स्टाइल। समंदर। दबंग। सलमान खान। जी। दाबुआ। सलमान खान, तेरे नाम। दबंग दबंग। थोड़ा तेरे नाम का क्या अचो? शाहरुख खान। दबंग स्टाइल। इहो नथो अचे। हाणे हेडफोन पास सही कम करे थी न। दबंग दबंग। छा थी चवां? दबंग। चश्मो न पायां पोइ।
सर दबंग हाँ दबंग स्टाइल दबंग ना दबंग स्टाइल हाँ वरी पायो टियों पुछो भंजो ना शो ॾाढो सुठो आहे सॼी आवाज़ थी वञे सॼी आवाज़ थी वञे सॼी मां ॿियो पुछंदीमांसि हाल तंग थी वियो आहियां मां ॻोठाणा माण्हू कॾहिं वातो न ईंदो जलेबी रहेस न भला छो जलेबी सघेस तो शुरू कयो कहिड़ा ओके दुल्हन जी शो आ शादी आ दुल्हन शादी सब याद अथसि शादी घणो अर्सो पहिरियों थी आहे जी शादी घणो अर्सो पहिरियों थी आहे 2 साल थी 2 साल थियनि पोइ हाणे दिमाग़ मां कढो शादी वरी मसलो कुंवार हाँ 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 तंग थी आहियां अञा ई पायो जी मेन रोल हाणे वरी अदाकार थी वियो मेरो घोट मेन शो झूलो पिंगो हाँ पिंगो हुयो ने कह दियो हाणे मूंखे ॾे मस पकतो हाणे आखिरी सवाल हुयो गो गो तव्हांखे चई थी गो ओ जमालो हाँ मुंहिंजो दड़ो हाँ पली इतना के भूख लगे थी पली लस्सी काइंड ऑफ मेहरबानी पली न पली भलिया मकली मकली माई मकली माई की थी या मकली छा आहे टकली टकलो न हूंदो आहे टकलो मूंखे वार नी मकली टकली मकली मकली टकली चवां थी टकली चई त मूंखे वार ओके
लालची लाली नो तव्हां पुछोसि लियारी हाणे एता आवाज़ हले ईंदसि लिपसिंग कयो लाली पुछोसि या अली मदद म्यूजिक 1 to 1 हाँ स्टार्ट लिया री लिया री लारी लारी लिया लिया री प्यारी मारी लिया री लिया या ला ला हाँ यारी यारी ला लारी ला या या लाजा राजा लियारी कराची जो शहर आहे लियारी मुझे तो शेर कोने तव्हां कराची में रहो लियारी थी आहे न कराची जो शहर आहे लियारी वाह छा ॻाल्हि कई कराची शहर आहे कराची जगह आहे जगह दूरी हाँ जरूर सही है बस हिकिड़ो रह गयो तव्हां पुछो चाचा हिकिड़ो दे हे सॼो इंदौरो गेरो देखो देखो सर तो 50 जन देखो जो देगो दे देग पूछो उदास देखो रो हाँ देखो देग रो देगड़ो आया समझ ठीक आहे सेगमेंट कंप्लीट थी वियो काॾे न वञो मिलूं था हिन ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो अक्सा शो में सभिनीनि खे भली कार चवंदासीं जी तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे अॼु असां सां महिमान मौजूदु आहिनि महिमान सां गॾु कचहरियूं कयूं पिया हाणे महिमाननि खां पुछंदासीं त उहे टिकटॉक खां अलावा उन्हनि जी ज़िंदगी में छा मसरूफ़ियात आहिनि जी ॿुधायो मां जॉब कंदी आहियां ऐं एज़ मतिलबु मुंहिंजो जेको वर्क आहे उहो सोशल वर्क आहे ऐं उन में मुंहिंजी जेकी पोज़ीशन आहे उहा आहे कम्युनिटी डेवलपमेंट ऑफिसर जी ओके ते एनजीओ में जी एनजीओ सेक्टर आहे ठीकु आहे मतिलबु टिकटॉक खां अलावा तव्हांजी मसरूफ़ियातुनि में बिल्कुलु तव्हांजी मां बि इहो जॉब कंदो आहियां तव्हां बि इहा जॉब कंदा आहियो यानी कि जॉब ई कंदो आहियां तव्हां बि जॉब कंदा आहियो जी जी उहा पढ़ाई कई अथव पढ़ाई कई आहे केतिरी पढ़ाई कई अथव 8 पढ़ियल आहियां हाँ जी जी चो तव्हां पाण न पढ़ियो या दिलि न हुयो असल में छॾी से हिन करे इंग्लिश न हुई अचे बसि छॾे ॾिनीसीं इंग्लिश अॼुकल्ह हले दुनिया हिन जे करे इंग्लिश माण्हू ॻाल्हाइनि था घणो चाइनीज़ त अॼु दुनिया जी एतिरी कामयाबु तरीन क़ौम आहे लेकिन उहा त इंग्लिश न ॻाल्हाईंदी आहे न उन्हनि खे ईंदी आहे लाज़िमी त न आहे पढ़ाई वैसे इंग्लिश न अचे तव्हां पढ़णु छॾे ॾियो इहा त ग़लति ॻाल्हि आहे बसि छॾे ॾिनीसीं मोबाइल बि हथ में आयो त वरी उहो
तव्हां मोबाइल जा त दुश्मन आहियो, पंहिंजे ॿारनि खे मोबाइल वठी ॾींदव न? मोबाइल हाल फ़िलहाल त कोन वठी ईंदा, असांजा इहे हाल नहीं त उहो ठीकु आहे, अॼु असां पंहिंजे शो में कॉल वरिती आहे, असांखे कॉल कई आहे त पुछंदासीं त कंहिं फ़ोन कई आहे किथां खां। हलो, वालेकुम अस्सलाम, केरु था ॻाल्हायो, किथां खां ॻाल्हायो? जी मां वकार थो ॻाल्हायां गोटकी खां। वकार पिया ॻाल्हायो, वकार कीअं आहियो? अरे भेण असां बि ॻाल्हायूं था, मां अचनि भेण नुस्खा। ओ अच्छा, कीअं आहियो नुस्खा भेण, ठीकु आहियो? अल्लाह तुंहिंजो शुक्र आहे भेण, तव्हां पंहिंजे हाल ॿुधायो, ख़ुशी आहे भेण ख़ैर? बिल्कुलु सभु ठीकु। जी तव्हां शो ॾिसो पिया? जी जी बिल्कुलु भेण मां ॾिसां थो। शो में तव्हांजा महिमान वेठा आहिनि। बसि भेण मूंखे लॻो आहे त इहो जेको वेठो आहे न साम्हूं ॾाइण मुंहिंजी गिला कई हूंदई, मूंखे ख़बर आहे। मां पुछियोमांसि वकार खे टिकटॉकर न हुजे हा त छा हुजे हा, त चवे थो स्कूल जो पटे वारो हुजे हा। बसि भेण बसि ॾाढो मूंखे ॾुख थियो कि घुरायो प्रोग्राम में न घुरायो त मूंखे इंसाफ़ खपे, ऐं हुन नाइंसाफ़ी कई आहे। अगरि मूंखे इंसाफ़ खपे भेण, छा बि चए मूंखे इंसाफ़ खपे। भाउ ॾिसो तव्हांखे न वठी आया अथव, अकेलो आया, तव्हांखे ॿुधाई बि न, कानो कान ख़बर ई न ॾिनई। भेण मूंखे ॿुधायो न त अगरि हाणे जे घर में बि न त न अचंदुमि। हाणे घोटकी में अचणु बैन कयोसि। बसि भेण हाणे घोटकी जे घर न अचंदुमि मां, मूंखे ॿुधायो बि न त मूंखे ॾाढो ॾुख लॻो आहे भेण। न तव्हां ॾुख न कयो, इंशाल्लाह तव्हांखे बि घुराईंदासीं, तव्हां बि जल्दी ईंदो प्रोग्राम में। ऐं जेको आहे वीडियो सुठी पिया ठाहे, ईअं महिनत कंदा रहो, इंशाल्लाह वरी तव्हां सां ॻाल्हि ॿोल त थींदी रहंदी इंस्टाग्राम ते बि, वरी ॻाल्हि थींदी। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। असां सां हिकिड़ी ॿी कॉल बि आहे शायदि, डिस्कनेक्ट थी वई। ओके जी, त पाण छा पिया ॻाल्हायूं, त पढ़ाई छो कोन कई? न मोबाइल न वठी ॾींदासीं। जी जी, छो कोन वठी ॾींदव? बसि असांजी मोबाइल जंहिं हथ में आई त असांजी पढ़ाई। तव्हां घर में कहिड़े नंबर ते आहियो भाउ भेणनि में? मां ॿिए नंबर ते आहियां। ॿिए नंबर ते आहियो, त तव्हां खां नंढा केतिरा आहिनि? नंढा नहीं, माना 5-6 सालनि जा, 7 सालनि। केतिरा आहिनि? गिनती त हूंदी न, या अणगिनत? गिनती आहे 4-5 आहिनि ॿिया। 4 या 5? 4 ई हूंदा। हूंदा छा त ख़बर न आहे। 4 आहिनि, 4। हिकिड़ो कंहिंखे ॾिनो आहे? जी, हिकिड़ो कंहिंखे ॾिनो अथव? न। तव्हां घर से कहिड़े नंबर ते आहियो? मां 3 नंबर ते आहियां। घर में लाडला आहियो, जीअं ॿार हूंदो आहे लाडलो? हा। तव्हां खां नंढा केतिरा आहिनि? मूंखां नंढा 3 आहिनि, 2 भाइर हिकिड़ी भेण। त तव्हां सेंटर में आहियो? बिल्कुलु। जेको सेंटर वारो ॿार हूंदो आहे न, उहो मतिलबु इलाही इग्नोर थींदो आहे घर में। न ईअं त न आहे। त तव्हां में ईअं न आहे, लाडला आहियो? बिल्कुलु। तव्हां? लाडला त असां बिल्कुलु न आहियूं। लाडलो नंढड़ो भाउ, उहो लाडलो आहे घर में बसि। हाँ, तव्हांखे हुन खां साठ थींदो आहे? जी जी, उन नंढे खां साठ थींदो आहे? साठ हाणे ॿियो छा, नंढड़ो आहे हुन सां छा साठ कयूं। उहो तव्हांजो पंहिंजो में लाडलो हूंदो। जी जी बिल्कुलु। ठीकु आहे, असां सां हिकिड़ो ॿियो कॉलर मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हाईंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो? ठीक ठाक आहियो? ठीक ठाक। केरु पिया ॻाल्हायो, किथां खां? गुलाम मुस्तफा शेख सक्कर। सक्कर मां, कीअं आहियो, ठीकु आहियो तव्हां? बिल्कुलु ठीकु, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? मां बि बिल्कुलु ठीकु। शो ॾिसो पिया? जी बिल्कुलु, तव्हांजो शो ॾिसूं पिया, ऐं जलसा शो त ब्रांड आहे सिंध जो हिन वक़्तु। थैंक यू सो मच। असां सां महिमान मौजूदु आहिनि, त तव्हां हुननि सां ॻाल्हाइणु चाहींदव? जी बिल्कुलु बिल्कुलु, मां ॻाल्हाइणु चाहींदुसि। जी जी, तव्हां ॻाल्हायो। हेलो जी जी, आवाज़ त कढो न। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो अख्तर भाउ? ठीक ठाक, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां पंहिंजो हाल ॿुधायो? जी अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम, मां बि ख़ुशि आहियां। तव्हां ख़ुशि आहियो? जी जी, अल्लाह पाक जा करम आहिनि। तव्हांजा कॉन्टेंट ॾिसंदा आहियूं, टिकटॉक ॾिसंदा आहियूं, माशाल्लाह तमामु सुठो अंदाज़ आहे तव्हांजो ऐं बहितरीन। जी जी, वॾी वॾी महिरबानी। लख थोरा, ख़ुशि आहियो? अमुन दुआ आहे। ॻाल्हायो न, हीअं सुस्त थी वियो। थैंक यू सो मच, तव्हां असांखे फ़ोन कई, तव्हां वक़्तु ॾिनो। इंशाल्लाह वरी तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ठीकु आहे, हाणे असां रैपिड फायर खेॾंदासीं। रैपिड फायर मतिलबु ईअं आहे, मां तव्हांखां 2 सुवाल पुछंदमि, हिन में हिकिड़ो जवाबु ॾियणो। जी, मां पुछां थी ॾींहं या राति, तव्हां चवंदव जेका बि तव्हांखे पसंदि ईंदी उहा चवंदा। ठीकु आहे, पहिरियों रोज़ीना खां स्टार्ट कंदासीं। बिल्कुलु। टिकटॉक या इंस्टाग्राम? टिकटॉक। घर जी मानी या ॿाहिरि जी मानी? घर जी मानी। सिंधी टिकटॉकर या उर्दू टिकटॉकर? सिंधी।
ॾींहं या राति? ॾींहं। लव मैरिज या अरेंज मैरिज? अरेंज मैरिज। सेल्फी ऑटोग्राफ? सेल्फी। पाकिस्तान टूर या वर्ल्ड टूर? सिंध टूर। सिंध टूर पाकिस्तान टूर में अची वियो। सिंध टूर त माशाल्लाह थी वियो हूंदो। घटि अञा बि रहियल आहे। न हिन में ऑप्शन आहे पाकिस्तान टूर या वर्ल्ड टूर? पाकिस्तान। पाकिस्तान। घोट जी लाइफ या शहर जी लाइफ? ॻोठ जी लाइफ। सॼी उम्र सर्वाइव करणो आहे? बचपन या जवानी? बचपन। सर्दी या गर्मी? गर्मी। फैमिली गैदरिंग या फ्रेंड्स गैदरिंग? फ्रेंड्स गैदरिंग। व्हाई नॉट फैमिली? ॿियो चक्कर के चवा फ्रेंड्स गैदरिंग? फ्रेंड्स। ओके। देसी स्टाइल या वेस्टर्न स्टाइल? बोथ। चूज वन। देसी। जी अदा खुश आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? मानी वानी खाधी अथव? जी जी खिलो छो पिया हेॾो ख़ुशि छो पिया थियो? बस ईअं। ओके। टिकटॉक या इंस्टाग्राम? टिकटॉक। घर जी मानी या ॿाहिरि जी? घर जी। घर में मानी केरु पचाए? तव्हां वारी मिसिस मानी पचाईंदी जी आहे? जी बिल्कुल। घर जो कमकार कंदी आहे? जी जी। हाँ। जॉइंट फैमिली में रही थी या अलग? जॉइन। जॉइंट में रही थी। झेड़ो वेड़ो थींदो आहे? न जहिड़ो न थींदो आहे। ओके। सिंधी टिकटॉक या उर्दू टिकटॉक? उर्दू। सिंधी छो कोन? सिंधी असल में कमेंट ग़लति कंदा आहिनि, बैड कमेंट्स कंदा आहिनि, मूंखे एतिरा सड़ंदा आहिनि, पर छा कजे, मां तंहिं करे अकाउंट ते बि उर्दू ठाहींदो आहियां। अच्छा ओके। ॾींहं या राति? ॾींहुं। राति छो कोन? राति जो अंधेरो हूंदो बहुत थींदो आहे। रोशनी या अंधेरो? ॾींहुं रोशनी। राति में भो थींदो त छा भो थींदो? जिन विन खाईंदी अथव छा? जिन त मूंखे ॾिसी भॼी वेंदा, पर माण्हू ॾींहं जो घुमी फिरे सघे थो, राति जो त राति जो घुमण में वधीक मज़ो आहे न। असां ॿारहेली जा ॿार कारे घुमूं ॻोठ में। घड़ी घड़ी ॿारहेली न चओ त ॿारहेली छा आहे? ॻाल्हि साॻी आहे। लव मैरिज या अरेंज मैरिज? अरेंज मैरिज। हाणे वरी मैरिज ते तव्हांजो मूड आहे? शादी चला आहे हिकु। हाँ अरेंज मैरिज। अरेंज मैरिज तला। जी जी। ठीक है। लव करण जी दिल भी ना है? ना बिल्कुल। सेल्फी या ऑटोग्राफ? सेल्फी। ऑटोग्राफ छो कोन? बस केर लिखे है ना? है ना? तव्हांखे दिल हुई मोबाइल सां। पाकिस्तान टूर या वर्ल्ड टूर? पाकिस्तान टूर। वर्ल्ड टूर छो कोन? तव्हांखे त ॿई मुफ़्त में था मिलनि। पाकिस्तान घुमियल न आहियूं, छॾे सिंध घुमिया आहियूं, पाकिस्तान ॿियो बि ॾिसूं को पाकिस्तान में छा छा आहे। सिर्फ़ु सिंधी घुमिया आहियूं। पाकिस्तान त पंहिंजो मुल्क आहे, इंसान कॾहिं बि घुमी थो सघे। वर्ल्ड टूर त इहो आहे त तव्हां पूरी दुनिया ॾिसंदव। अलाह सां एॾी वॾी दुनिया ठाही आहे, असां वर्ल्ड टूर छो कोन कयूं? असांजो जॾहिं पाकिस्तान ई ख़ूबसूरत आहे त ॿिए मुल्क में वञण ज़रूरत ई न आहे। सॼी दुनिया ख़ूबसूरत आहे, पाकिस्तान त बेशक ख़ूबसूरत आहे। ॻोठ जी लाइफ या शहर जी? ॻोठ। शहर जी लाइफ दिलि न चवंदी यार ॻोठ में त तव्हां रहो पिया, दिलि कोन चवंदी आहे शहर जी लाइफ में जियूं? ॻोठ में एतिरो मज़ो आहे जे शहर में निकिरण जी ज़रूरत ई न पवंदी। ॻोठ में छा आहे जो? संगत साथ हूंदो आहे, सभु पाण में गॾु हूंदा आहियूं। हिते शहर में त हर को पंहिंजे कमकार सां हूंदो आहे। संगत साथ अगरि संगत साथ तव्हांजी शहर में हुजे त पोइ शहर हा पोइ ॻाल्हि सॼी अची बीहे थी संगत ते। संगत साथ आहे, फैमिली आहे। फैमिली अची वञे शहर त पोइ त अचिणो पवंदो, लाज़मी न फैमिली सां अचिणो। ओके। सीउ या गर्मी? सीउ सही आहे। गर्मी छो न? गर्मी त ज़्यादा ॻोठाणो माण्हू मच्छर हुते जाम रुगो ॻोठाणो ॻोठ रुगो ॻोठ त जेका असांजो हूंदो माहौल त ओड़ो ई ॿुधाईंदो। फैमिली गैदरिंग या फ्रेंड्स गैदरिंग? फैमिली। देसी स्टाइल या वेस्टर्न स्टाइल? देसी। तव्हां सां कॾहिं यार रैपिड फायर ख़तमु, तव्हां सां कॾहिं हीअं चयो त तव्हां पंहिंजी घरवारी काॾे घुमाइण वठी विया हुजो, तव्हांजा फैन अची विया हुजनि? असांजो इहो सिस्टम ई न आहे। त फैमिली काॾे वठी न विया ॿार? न फैमिली करदा ई न आहियूं घरां। कढंदा ई? बीमार थींदे न हॉस्पिटल न वठी वेंदा आहियो? डॉक्टर खे ॾींदा आहियूं लेकिन डॉक्टर त ॿाहिरि त वेंदा आहियो न। फैन्स उहे ॿाहिरि मिलंदा आहिनि तव्हांखे? जी जी मिलंदा आहिनि, कराची में मिलंदा आहिनि, हुते घोटकी में जाम मिलंदा आहिनि। छा चवंदा आहिनि? चवंदा आहिनि तव्हांजा वीडियो ॾिसंदा आहियूं, असां सां बि वीडियो ठाहियो, मुंहिंजो हादुर सां ई वीडियो ठाहिणा आहिनि, का ॻाल्हि न आहे। इहे नख़रा त न कंदा आहियो न न मां न ठाहींदा, मुंहिंजो मूड न आहे? न ईअं न कंदा आहियूं। तव्हांखे फैन्स मिलंदा आहिनि? हा बिल्कुलु, काफ़ी सारा ऐं इलाही माना वीडियोस ठाहिण जे लाइ फोर्स कंदा आहिनि, पर मूं वटि असल में मुंहिंजो मना न हूंदी आहे वीडियोस ठाहिण जी खां, पर मूंखे टाइम घटि हूंदो आहे। तव्हां त हिकिड़ो सोशल कमु पिया कयो,
त तव्हांखे उहे बि इलाही घटि टाइम मिलंदो घटि हूंदो time मिलंदो। तव्हांखे पंहिंजे लाइ बि घटि टाइम मिलंदो त चए त अहिड़ी फील्ड आहे त इंसान पंहिंजी ज़िंदगी ॿियनि लाइ गुज़ारे थो उन्हनि लाइ सोचे थो त उनमें त इलाही घटि टाइम मिलंदो आहे ईअं कचेरी हलंदी रहंदी काॾे न वञिजो मिलूं था हिन ब्रेक खां पोइ वेलकम बैक अक्सर शो में भलीकार चवंदासीं तव्हां सभिनीनि खे तव्हां ॾाढी सुठो फीडबैक ॾींदा आहियो असांखे सपोर्ट कंदा आहियो असांजे शो खे एॾो पसंदि था कयो असांजे महिमाननि खे एॾो पसंदि कयो था त ईअं ई सपोर्ट कंदा रहियो ऐं असांजी बि कोशिशि इहा हूंदी आहे जेके असांजे सिंध में टैलेंटेड आहिनि जिन्हनि जो टैलेंट टिकटॉक जे थ्रू टिकटॉक जे प्लेटफॉर्म जे थ्रू ज़ाहिर थियो आहे उन्हनि खे असां पंहिंजे शो में घुरायूं पंहिंजे शो में वेलकम कयूं उन्हनि सां कचेरी कयूं जेके उन्हनि जा फैंस आहिनि जेके उन्हनि जा वॾा आहिनि उन्हनि खे ॾिसनि त भाउ उन रियल लाइफ में रियल ज़िंदगी में उहे छा आहिनि उन्हनि जी छा मसरूफ़ियात आहिनि उहे छा कंदा आहिनि पंहिंजी ज़िंदगी टिकटॉक खां अलावा कीअं गुज़ारींदा आहिनि जी अॼु बि असांजा जेके महिमान मौजूदु आहिनि उन्हनि सां खोड़ सारी कचेरियूं कयूं आहिनि वधीक कचेरियूं कंदासीं जेसीं ताईं शो हले थो त कचेरी ई कंदा रहंदासीं गेम्स बि खेॾंदासीं त हाणे असां हिननि खां सुवाल जवाबु कंदासीं ॿिन्हिनि खां त अहिड़ो कहिड़ो टिकटॉकर आहे जेको तव्हांखे सफ़ा बि न आहे वणंदो वीडियो साम्हूं ईंदी आहे तव्हां चवंदा यार हे छो अची वियो उहो चरी हिकिड़ी छोकिरी न आहे जेकी नायरा मेगन खे? लॻड़ी मेगन अच्छा मेगन तव्हांखे न आहे वणंदी ब्लॉक करे छॾियोसि बसि हुनखे मथे करे छॾींदी आहे ओके तव्हांखे सरदार अली विरोही सोचे रखियो आहियो छा छो कोन वणंदो अथव बसि इहे एटीट्यूड घणो कंदो आहे बसि सभिनी जे एटीट्यूड सां तव्हांखे एतिरो छो कंसर्न आहे बसि असां सां करनि था ॿियनि सां इलाही करनि था तव्हांखे कंहिं ॿुधायो हुन में एटीट्यूड आहे मूंखे ख़बर आहे मूंसां कॉन्टेक्ट हुयासीं पहिरियों हाणे त कोन थो करे हाणे कोन थो करे जी जी सरदार अली ब्रोइन सां कॉन्टेक्ट कयो ईअं न कयो ठीकु आहे अहिड़ो कहिड़ो टिकटॉकर आहे जंहिंजो अकाउंट सस्पेंड थी वञे सस्पेंड मतिलबु बंदि करे छॾनि टिकटॉक वारनि जो अकाउंट बंदि करे छॾनि बंदि थी वियो हुननि जो न थी वियो हाणे तव्हां ॿुधायो मां ॿुधायां नदी नानी वारो अरे अकाउंट सस्पेंड थी वञे बिल्कुलु अहिड़ो कहिड़ो टिकटॉक आहे जंहिंसां मिलण जी ख़्वाहिश आहे मां मिली आहियां हुन सां बसि मिलिया हुयो ही ख़्वाहिश ख़तमु थी हुई नालो कोन ॿुधाईंदव ठीकु आहे तव्हां ॿुधायो एमन मुश्तबा ओके अहिड़ो कहिड़ो टिकटॉक आहे जंहिंसां वर्ल्ड टूर कंदव शानू अबड़ो तव्हां इशफाक मार इशफाक खे राति में निंड ईंदी बिल्कुलु ईंदी हो चवे थो मां न कंदमि कंदो बिल्कुलु हो चए थो मां न कंदमि पोइ कीअं हलायूं कमु ॿियो आहे शोएब बरोड़ो आहे दोस्त आहे उहो चए थो मां बि न कंदमि बसि पोइ छॾियूं था वर्ल्ड टूर खे दोस्त ई न कंदा त ॿियो केरु कंदो ओके न इशफाक कंदव छो कोन कंदव टिकटॉक जे थ्रू तव्हां ॿिन्हिनि खे कोई फ़ाइदो थियो आहे हाणे अञा ताईं ज़िंदगीअ में मूंखे फ़ाइदो इहो थियो सुठा दोस्त मिलिया आहिनि मूंखे बि सुठा दोस्त मिलिया आहिनि एतिरी फेम मिली आहे फेमस थिया ऐं काफ़ी दोस्त सुञाणनि था टिकटॉक जे ज़रिए हूअं त केरु सुञाणे कोन वियो हाणे काफ़ी दोस्त मिलंदा आहिनि कराची में या घोटकी शहर में जिते बि वेंदा आहियूं काफ़ी इज़त थींदी आहे टिकटॉक जेके इवेंट वग़ैरह में विया कॾहिं जी जी विया पोइ कीअं मज़ो ईंदो अथव जी जी बिल्कुलु जॾहिं माण्हू तव्हां वटि सेल्फी लाइ ईंदा आहिनि त कीअं महसूसु थींदो आहे वरी ख़ुशी थींदी आहे त असां सां बि माण्हू सेल्फी कढनि था असांजा बि फैन न आहिनि सुठी ॻाल्हि आहे तव्हां सां ईअं टिकटॉकर अची मिलंदा आहिनि त माण्हू अची मिलंदा आहिनि चवंदा आहिनि त टिकटॉक सेल्फी कढाइणी आहे बिल्कुलु मिलंदा अथव हा पोइ कीअं मां थी करे? मने न कंदी आहियां कढाईंदी आहियां फील बि सुठो थींदो आहे माण्हू इज़त ॾींदा आहिनि तमामु बहितरीनु लॻंदो आहे फैमिली में ॿियो कोई ईअं टिकटॉकर या फिल्म इंडस्ट्री या मीडिया में कोई आहे या न केर बि न आहे घर में नंढड़ा ॿार ठाहींदा आहिनि हाणे जो आहिनि उहे टिकटॉक ठाहींदियूं आहिनि लेकिन पर प्राइवेट न पब्लिक आहिनि उन्हनि जो बि को वॾो मूंखां अलावा को बि न आहे जेको ठाहींदो हुजे टिकटॉक तव्हांजे फैमिली में को अदाकार आहे चाचो आहे हिकिड़ो इहो वकार जो
बाबा आहे अरे वो छा कंदो आहे? वो एक्टर आहे एक्टर आहे? सिंधी ड्रामा वग़ैरह सिंधी बना- सिंधी सिंधी छा नालो अथनि? अब्दुल फताह अच्छा पोइ तव्हां जेको आहे उन्हनि खे ॾिसी करे टिकटॉक इस्तेमालु कयो या तव्हांखे एक्टर थियणो आहे या तव्हांखे पाण खे शौक़ु हुयो? असां पाण खे शौक़ु हुयो बसि उहे ड्रामा कंदा त वरी पोइ असां ओॾे वेंदा त ॾिसंदा त ड्रामा हा बसि पोइ तो शौक़ु थी वियो तव्हांखे फ़ोन अची वञे सलमान खान जी चवे त तव्हांखे सां गॾु फिल्म करणी आहे पोइ तव्हां छा चवंदव? फिल्म करणी आहे त करणी आहे जीव सोला वॾी ख़ुशी थींदी तव्हांखे चए त तव्हांखे रोल थो मिले उनमें तव्हांखे न ॻाल्हाइणो आहे न कुझु चवणो आहे न कुझु ॾिसणो आहे न कुझु ॿुधणो आहे अंधो कुंगो कंदो या तव्हांखे बसि चवंदो तव्हां सां फिल्म करणी आहे उनखे उन फिल्म में तव्हां हूंदव न पोइ तव्हां छा चवंदव? पोइ या त नाइंसाफ़ी आहे पोइ तव्हां सलमान खान सां कीअं विढ़ंदव? री त कोन सघंदासीं हुनजी माशाल्लाह बॉडी आहे रे हिकु ख़बर सां अलाए किथे वॾो तव्हांखे शौक़ु आहे बॉडी ठाहिण जो न ऐं तव्हांजी बॉडी बि सुठी आहे फुल बॉडी बिल्डर पिया लॻो ईअं न आहे ठीकु आहे हाणे असां हिकिड़ो गेम खेॾंदासीं गेम ई आहे त हे तव्हांजो पुटु आहे जेको टाइम ते मानी नथो खाए तव्हांजी मदर आहियो ऐं सॼो ॾींहुं मोबाइल यूज़ थो करे तव्हांखे हिनखे धड़का ॾियणा आहिनि ऐं हुनखे चवणो आहे त तूं टाइम ते मानी खा हाणे एक्ट कयो छॾिया हा स्टार्ट कयो सॼो ॾींहुं मोबाइल हथ में अथई मानी जो ख़्यालु कर पंहिंजे जिस्म खे ॾिठो अथई माइन मां पियो हली थो ॼण पंहिंजो ख़्यालु कंदो कर मानी खा ईअं सॼो ॾींहुं मोबाइल में मुंहुं लॻो पियो अथव अलाए छा छा था केॾो सॼो ॾींहुं पपजी 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 इहे मोबाइल थोरी तव्हांखे कमु ईंदी पपजी नथो केॾां टिकटॉक हलायां थो इहे टिकटॉक टिकटॉक कहिड़ो कमु ईंदी टिकटॉक कमु अचे थो न फैन मिलनि था हेॾा सारा हिन मां सिहत त कोन ठाही आहे सिहत त ठाहे न मानी मानी सिहत खा आहे, टाइम ते TikTok मानी सिहत खा ठहंदी। उहा बि खेॾ ॾिस टिकटॉक बि हलाए मानी बि खा मानी बि खाईंदा थी मानी काथे थो खाई मानी तो ईअं जिस्म नथो लॻे मानी खाई थो किनियूं शयूं त खाए ॿाहिरि वारियूं मां ॾिठो थी मां दुकान चिप्स ॿिया वठी खाईंदो आहे छा चिप्स ॿिया न वठी खाईंदो आहे कर इहे सिहत लाइ ख़राब आहिनि मानी खाईंदो कर मोबाइल खे घटि टाइम ॾींदो कर हाणे हे अमड़ आहे अमड़ सां खिली न ॻाल्हाइबो आहे धड़का ॾे अमड़ त सॉरी सॉरी चवाईंदा खाईंदसि हा सही आहे न टाइम ते मानी खाईंदो कर जॾहिं मोबाइल हलाइणी आहे हला पर मानी खाई वरी पोइ हला जी जी पर पंहिंजे जिस्म खे सुठो सेहतमंद कर जी जी धड़का नहीं लड़का ने जी कयोसीं काॾो हेठि कयोसीं अमड़ खे ठीकु आहे हाणे हे तव्हांजी धीउ आहे कॉलेज वई आहे सही आहे कलाक थी वियो अथसि न आई आहे ख़बर तॾहिं थी पए त दोस्तनि सां हली वई आहे घुमणु हाणे तव्हांखे धड़का ॾियणा आहिनि जी हाणे चलो चलो स्टार्ट धी अथव ॿियो कुझु कयो ॿियो कुझु कयो ओके भेण आहे नंढी हा जी इहा दोस्तनि सां वई घुमण हा कॉलेज खां सिधो घर कोन आई कॉलेज खां केॾे वई आहीं दोस्तनि सां घुमण छो घुमण वई घुमण पहिरियों घर अचिबो आहे की दोस्तनि सां घुमण वेबो आहे दोस्तनि इलाही फोर्स कयो न हिनजे करे हली वयसि घुमण तव्हांखे ख़बर आहे मूंखे घुमण इलाही वणंदो दोस्तनि सां घुमण वणंदो आहे चए पंहिंजो इहो फैमिली आहे या तूं हिकिड़े निकिती आहे सॼी फैमिली मां पंहिंजी फैमिली आई इहो छा हुयो फैमिली सीधा साधा माण्हू ही दोस्तनि सां कोन वरी धड़का ॾियोसि हाणे धड़का इन लाइ ॾियणा आहिनि त ही तव्हांजी मतिलबु अम्मी आहे तव्हांखे टाइम ते मानी कोन थी ॾे हाणे धड़का ॾियोसि अम्मी खे कीअं धड़का ॾींदो अम्मी सां नाराज़ थियो नाराज़गी जो मतिलबु इज़हार कयो कॉल असां वठूं था थोरी एक्ट कराए वठूं अम्मी खां नाराज़गी जो इज़हार करिणो आहे हलो शाबाश अम्मी मानी छो थी ॾे बाबा तूं हाणे मोबाइल मां हथ कढे त तोखे मां मानी ॾियां न तूं मूंखे चयो मानी ॾे अम्मी मूंखे मां खणी अचां थी मोबाइल में लॻो मोबाइल में कोन लॻो आहे हाणे हे मेरो रुले थो ॿार सही आहे साइकिलनि ते अम्मी मानी खणी आ जल्दी कर मूंखे बुख लॻी आहे सॼो ॾींहुं रुली थो सॼो रुली रुली टाइम मानी जो कढी पोइ थो अचे पोइ वरी मानी थो खाई पोइ जंहिं महिल बुख लॻंदी तंहिं महिल ई ईंदो घर ॿियो बुख टाइम ते लॻंदी आहे न जेको टाइम मानी जो हूंदो उन ते मानी खाइबी आहे न मूंखे ॿिए टाइम ते बुख लॻंदी आहे न ॿिए टाइम ते छो थी लॻे माण्हू टाइम ते मानी खाए न सॼो ॾींहुं घुम घुमाए रोज़ टायर पंचर साइकिल जो करे अची थो एॾो थुलो आहे त वेहंदो साइकिल ते
ठीकु आहे असां सां हिकिड़ो कॉलर मौजूदु आहे कॉलर सां ॻाल्हाईंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम मैं मक्सा वालेकुम अस्सलाम कीअं आहियो केरु था ॻाल्हायो दी अल्हम्दुलिल्लाह सबा शाह ॻाल्हायां पई आउं बि टिकटॉक ठाहींदी आहियां मतिलबु मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां ॻाल्हाए करे मुंहिंजा तव्हां फेवरेट टिकटॉकर आहियो थैंक यू सो मच थैंक यू तव्हां चाहो त मां तव्हांजे शो में अचां इंशाल्लाह मां हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदसि मां पंहिंजी महिनत कंटिन्यू रखंदमि इंशाल्लाह मूंखे ॾाढी चाहत आहे तव्हां सां मुंहिंजी सो फेवरेट ब्यूटी क्वीन थैंक यू सो मच इंशाल्लाह तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी तव्हां महिनत कंदा रहो इंशाल्लाह तव्हां जेको चाहियो था उहो गोल बि अचीव कंदव असां सां महिमान मौजूदु आहिनि महिमाननि सां ॻाल्हाइणु चाहींदव प्लीज तव्हांजे फ्रेंड्स खे चओ मूंखे सपोर्ट कनि सबा शाह 47 ऐं मूंखे फॉलो कनि ताकी मां तव्हां सां जल्द सां जल्द मिलां जी बिल्कुलु सरदार शाह नालो आहे तव्हांजो सबा शाह सदफ शाह सबा शाह जी टिकटॉक ते सदफ शाह खे फॉलो कयो जल्द जीअं असांजे शो में अचनि SABA लेकिन असांजे शो में इहो न आहे त तव्हांजा फॉलोवर्स वधीक हुजनि त पोइ मिलियंस में तव्हां अची था सघो तव्हां घटि फॉलोवर्स वारा बि असांजे शो में अची था सघनि वाह ज़बरदस्त मैम मूंखे ॾाढी चाहत आहे तव्हां सां मुलाक़ात जी बिलीव कयो तव्हां ॾाढा क्यूट आहियो मां तव्हांजो हिकु टिकटॉक मिस न कंदी आहियां थैंक यू सो मच बस तव्हां जल्दी असांजे शो में ईंदो ऐं जेको आहे तव्हां ॻाल्हाए वठिजो टीम खे तव्हां पंहिंजो नंबर वग़ैरह लिखाए छॾिजो पोइ तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी व्हाट्सएप खे आहे मुंहिंजो नंबर व्हाट्सएप सां ठीकु आहे इंशाल्लाह तव्हां सां ॻाल्हाए करे ॾाढी ख़ुशी थी पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ईअं वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी ठीकु आहे थैंक यू हाणे असांजो टाइम ब्रेक जो थी वियो आहे किथे न वञिजो मिलूं था हिन ब्रेक खां पोइ वेलकम बैक जी तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो अक्सर शो में सभिनी खे भली कार चवंदासीं जीअं त असांखे कॉलर आई कॉलर असांखे चयो त मुंहिंजा एतिरा फॉलोवर्स कोन्हनि त मां तव्हां शो में कीअं अचां त उन मां सभिनी खे चवंदसि त तव्हांजा जेतिरा बि फॉलोवर्स आहिनि भले असांजे शो में अचण लाइ इहो लाज़मी न आहे त तव्हांजा मिलियन में फॉलोवर्स हुजनि या इलाही लखनि में फॉलोवर्स हुजनि अहिड़ो कुझु बि न आहे अगरि तव्हांखे असांजे शो जो हिसो थियणो आहे त तव्हां असांजो जेको ऑफिशियल पेज आहे उते ॿुधाए था सघो तव्हां मूंखे बि पर्सनली ॿुधाए था सघो ऐं असांजे शो जो हिसो था थी सघो असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं नवां ईअं टिकटॉकर थींदा आहिनि ऐं उन्हनि जे मतिलबु एॾा फॉलोवर्स न हूंदा लेकिन असां वटि अची करे असां सां कचेरी कंदा आहियूं ऐं उन्हनि खे थोरी सपोर्ट मिली वेंदी आहे छो त हिक ॿिए खे सपोर्ट करण सां ई इंसानु अॻिते वधंदो मतिलबु ईअं त न आहे अगरि असां कंहिंखे डिग्रेड कंदासीं या तुंहिंजा फॉलोवर्स घटि आहिनि त जिते फॉलोवर्स हुनजा हूंदा उते ई उहो कमु करणु ख़तमु करे छॾंदो हुनजी दिलि ख़राबु थी वेंदी यार मूंखे त को सपोर्ट ई नथो करे डिस्करेजमेंट इलाही थी वेंदी आहे हाणे असांजो जेको लास्ट सेगमेंट आहे उहो खेॾंदासीं लेकिन उन खां पहिरियां असां हिननि खां सवाल जवाबु कंदासीं सवाल जवाबु खां पहिरियां मां चवंदमि त असांखे अख़्तर जेको आहे हिकिड़ी साई में मतिलबु जीअं हिकिड़ी साई हूंदी आहे हुन में सिंध जा नाला ॿुधाए सिंध जे शहरनि जा नाला कराची खां कश्मीर ताईं हिकिड़ी साई में हिकिड़ी साई में हा कराची सखर घोटकी पन्नो खैरपुर हे त 50 साइयूं खणी छॾियो हिकिड़ी साई में कराची लाड़कानो सखर दादू राजकोट ईअं कराची सखर घोटकी लाड़कानो खैरपुर छा आहे हाणे 3 चकर तव्हांखे हाणे गेम स्टार्ट कंदासीं 2 चकर अगरि थी वियो त आउट ठीकु आहे ओके 1 2 3 स्टार्ट कराची घोटकी लाड़कानो खैरपुर सखर मीरपुर माथेलो घोटकी लाड़कानो 4 साइयूं थी वियूं ठीकु आहे हिकिड़ो ॿियो कराची हैदराबाद सखर नवाबशाह टंडो आदम बस जियो तव्हां ॿुधायो मां बि ॿुधायां हा कराची ठट्टो बदीन हैदराबाद ओके ॿियो बि आहे सेम नाला वठी सघां थी न हा हाणे त ॿियो आहे अच्छा कराची बदीन ठट्टो हैदराबाद हिन पर 50 70 हीअं चवणा तव्हां हीअं लाइन सां वञो न कराची हैदराबाद हलहाला मोरो सखर खैरपुर रानीपुर शहदादपुर लाड़कानो अलाए एॾा असांजा मिटियारे अलाए छा आहे असांजे सिंध शहरनि ठीकु आहे असां गेम था स्टार्ट कयूं असां जीअं आहे गेम मां तव्हांखे ॿुधायां तव्हां ॿिन्हिनि पहिरियों बि शो ॾिठो आहे न बिल्कुलु ठीकु आहे पोइ म्यूज़िक हलायो ख़बर हूंदनि
मालदीव्स। तव्हांखे सिंधी बेत ॿुधाइणो आहे। सिंधी बेत गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। जोथो थदड़ा मींहं वसाए, बागन में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहिराए, अन्न पचाए, गाह पाए, अर्श में जो तारा टिमकाए, ते मालिक खे सभु सरायूं। गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं। वाह वाह, पहिरियों आयो जे पूरो सही ॿुधाया हुआ। जेके आहे म्यूज़िक कैसे फांसी पई आहे। टेबल ईंदो अथव? जी टेबल छा चवंदा आहिनि? खोड़ो। जी जी ईंदो अथव? 2 जो 3 जो 4 जो कहिड़ो ईंदो अथव? 2 जो 3 जो न ईंदो अथव? हलो 2 जो ॿुधायो। 1 2 2 2 4 3 2 6 4 2 8 5 2 10 6 2 12 7 2 14 8 2 16 9 2 18 18 2 20। वाह वाह, छोकिरो पढ़ियल आहे? थोड़ो थोड़ो। हाँ, थोड़ो थोड़ो न इलाही। छा कयां मां? सिंधी सॉन्ग आयो। सिंधी सॉन्ग कंहिंजे लाइ? बस सिंधा मल लाइ ॻायो। भली दुनिया जी कहिड़ी भी कुंड में हुजां, आहियां सिंधी हो मां फ़ख्र सां चवां। ठीक आहे म्यूज़िक। एॾो तंग कयो आहे न, चुप करे वेठो हुयो। हिनजे मथां बीहारियो। मां वाला सिंधी सहिरो। सहिरो सहिरो हथे गुल मेंदी पेरे गुल मेंदी, हथे गुल मेंदी पेरे गुल मेंदी, ओ लडल खे लायोड़ी मुंहिंजी ॿारो चल। अलाए ॾिठी सिंधी आहे भाई हथा तगे म्यूज़िक। अख्तर वटि बीहारियो। सब सवाल सही ॾियां थो। हाँ ठीकु आहे। अख्तर हाणे तव्हांखे रुबीना जी बुराई करणी आहे। रोज़ीना जी बुराई करणी हाँ। आहे। फर्स्ट मुलाकात हिन जी छा बुराई कयूं? त पोइ तव्हांखे वरी कहिड़ो असली मुलाकात बुराई करणी आहे? ड्रामे में ॾिसो हिकु ड्रामो हले थो, सही आहे। हे आहे चोर जे तव्हांजा पैसा चोरी कया आहिनि। हाणे तव्हां आया मां पुलिस आहियां, मूं वटि अची दाए खणी आहियां। हाणे ॿुधायो कयोसि बुराई। तव्हांजी जेतिरी जमा पूंजी न ज़िंदगी जी सभु खणी वई। हाणे तव्हां वटि कुझु बि न आहे बचियो। उर्दू में हाँ ईअं शाबाश। उर्दू में शुरू। इंस्पेक्टर साहब ये मेरे घर की सारी चोरी करके गया है, बीवी भी लेके गया, सब कुछ लेके गया। लेके गई बीवी लेके गई, लड़की फिर भी सही, लड़का सही नहीं है। वरी इंस्पेक्टर साहब ये मेरे घर की सारी चोरी कर लेके गई। हाँ इंस्पेक्टर साहब ये मेरे घर की सारी चोरी करके गई है, बीवी भी लेके गई, पूरा जो घर में सामान था सब कुछ लेके गई है। मैं अब अकेला घर में बैठा हूँ, ऐसे देख रहा हूँ, कुछ घर में है ही नहीं। अच्छा बाकी सब ठीक है। बीवी तो करी बीवी जो छा कंदो? घर कम ताजी ज़ार कम लोड़ाईंदी मां माई को। ठीक है म्यूजिक। उल्टो स्टार्ट किए वरी अख्तर ते प्यारो। मां गरीब हां वेली। सब गरीब होते।
शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजो फेवरेट टिकटॉकर कहिड़ो आहे फीमेल? फीमेल बोसी बलोच। हुनजी नकल कयो। काथे हुनजी वो सिगरेट पींदी आहे। हे सॼो सिगरेट आहे। निम्मू तुझी नकल थी थिए। ठीकु आहे, म्यूज़िक लास्ट है, उन खां पोइ अली पे बिहार जो झूमर हणाईंदासीं। वियाणो आहे त वियाणो आहे, ॿियो हाणे यारियोसि न। टिकटॉक ओके, झूमर हणो, गाना हलायो त झूमर। ठीकु आहे, असांजो सेगमेंट हिते ख़तमु थी वियो। महिमान सां इलाही मज़ो आयो। तव्हांखे बि असांजो शो पसंदि आयो हूंदो, फीडबैक ज़रूरु ॾिजो। हाणे महिमाननि खां चवंदासीं आख़िर में जेको पंहिंजे व्यूवर्स खे, फैंस खे कोई मैसेज ॾियणु चाहे, पंहिंजे फैंस खे कोई मैसेज ॾियणु चाहींदव? ये मेहनत असां जीअं मेहनत कयूं था ईअं तव्हां सपोर्ट कंदा रहो। एंड इंग्लिश, उर्दू, सिंधी टई मिक्स? असल में मां उर्दू ॻाल्हाईंदो आहियां, तंहिं करे। अच्छा, उर्दू ॻाल्हाईंदा आहियो? उर्दू में चई छॾियो, मैसेज उर्दू में दे दो। अस्सलाम वालेकुम ऑल गाइस, जैसे कि आप जानते हैं मैं हूँ अली अख्तर घोटकी वाला। तो जैसे कि मेरे जो भी फैंस हैं ये शो देख रहे हैं, तो हमारी जैसे सपोर्ट करते हो वैसे आगे भी सपोर्ट करते रहो, और हम आपको हंसाते रहेंगे और एंटरटेनमेंट करते रहेंगे। थैंक यू सो मच। थैंक यू। तव्हां ॿुधायो। मुंहिंजो मैसेज सभिनी लाइ इहो आहे त कंहिंखे इंसान न ॾेई सघे त कंहिंखे ॾुखे बि न, सो कोशिशि करियो कंहिंखे तकलीफ़ न पहुचायो। बिल्कुलु। थैंक यू। पंहिंजे फैंस खे छा चवंदव? फैंस लाइ इहो ई आहे त तव्हां असांजी सपोर्ट कई आहे, असां बि तव्हांजी सपोर्ट करियूं पिया। मां त तक़रीबन जेतिरा बि मुंहिंजा कमेंट्स ईंदा आहिनि उन्हनि में अक्सर करे लाइक बि कंदी आहियां उन्हनि जे कमेंट्स खे, ऐं उन्हनि जी प्रोफाइल ते वञी उन्हनि जी प्रोफाइल जेके वीडियोज़ हूंदियूं आहिनि सॼियूं लाइक कंदी आहियां। वाह वाह, ज़बरदस्त। इहा मुंहिंजी सपोर्ट हूंदी आहे, बदिले में लाइक ॾींदी आहियां, रुॻो वठंदी न आहियां। सो कोशिशि करियो, सिंधियुनि जी सपोर्ट करियो। असांजो टैलेंट तमामु सुठो आहे, सिंधियुनि में ॾाढो टैलेंट आहे। हिक ॿिए जी मदद करियो, हिक ॿिए खे सपोर्ट करियो। मुंहिंजो सभिनी जे लाइ इहो ई मैसेज आहे। थैंक यू सो मच, तव्हां बि असांजे शो में आयो, वॾी महिरबानी। तव्हांखे स्पेशली थैंक यू छो त घोटकी में आयो, तव्हां त कराची में रहो पिया। वॾी महिरबानी। ईअं ई महिनत कंदा रहो, उर्दू में ॻाल्हायो, सिंधी में ॻाल्हायो, जीअं बि ॻाल्हायो ईअं तव्हां महिनत कंदा रहो। अलाह साईं कंदो, इंशाल्लाह तव्हांखे इलाही वॾी कामयाबी मिलंदी। तव्हां जेतिरा बि टिकटॉकर्स असांजो शो ॾिसनि था, सभिनी खे मां इहो चवंदसि महिनत कंदा रहो, कॾहिं बि हिमत न हारियो, छो त महिनत कंदा रहंदव त इंशाल्लाह जेको तव्हां मुक़ाम चाहींदव उहो तव्हांखे हासिलु थी वेंदो। ईअं ई असांखे सपोर्ट कंदा रहो, पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखो, पंहिंजनि जो खोड़ सारो ख्यालु रखो, हमेशह ख़ुशि रहो। अगरि कंहिंखे ख़ुशी नथा ॾेई सघो त हुनखे ॾुखायो बि न। इहा ई सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे त पाण खे ख़ुशि रखो, छो पाण तव्हां ख़ुशि हूंदव त ॿियनि खे बि ख़ुशि रखी सघंदव। पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो। इंशाल्लाह वरी मुलाक़ात थी नए महिमाननि सां अॻिले हफ़्ते। खोड़ सारो ख्यालु रखिजो पंहिंजो। मूंखे मुंहिंजी टीम खे इजाज़त ॾींदा, इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।